أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم تبارك الذي نزل الفرقان على عبده ليكون للعالمين نذيرا الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين نبينا محمد وعلى آله وأصحابه ومن اقتدى بهديه واستنى بسنته إلى يوم الدين. أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. हर क़िस्म जी हम्द व सना किबरियाई वॾाई वाखाण अल्लाह मालिकुल अल्लाम ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात जे लाइ दरूद ऐं सलाम हुजनि इमाम काइनात इमाम रुसुल हादी कुल जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस ऐं मुक़द्दस ते। मुहतरम सामीन किराम, इंतजामिया जी तरफ़ा जेको मौज़ू मुख़्तस कयो वियो आहे यकीनन इंतहाई वॾी माना ऐं हैसियत रखे थो। हिजरत नबवी जे हवाले सां खोड़ सारे किताबनि में खोड़ सारा सीरत जा किताब, तारीख़ जा किताब, अहादीस जा किताब, उन्हनि जे अंदर इन सीरत जे पहलू खे बयान कयो वियो आहे, इन वाक़िए जे पहलू खे बयान कयो वियो आहे। यकीनन मूं जहिड़े तालिब इल्म जे लाइ इहो मौज़ू इंतहाई वॾी हैसियत रखे थो, वॾो माना ख़ेज़ मौज़ू आहे। परवरदिगार पालनहार खां दुआ गो आहियूं त अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अव्हां सभिनी सजणनि खे ॿुधी करे जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जे पहलू खे समझण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी, प्यारे पैगंबर जी ज़िंदगी जो हर दिहाड़ो, हर लम्हो, हर घड़ी किताबनि जे अंदरि महफ़ूज़ थियल आहे। जीअं जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयाती खे पैगंबर जे परवाननि महफ़ूज़ कयो, शाल दुनिया जे अंदरि को माउ जो लाल अहिड़ो को न मिले अव्हां खे जंहिंजी पूरी हयाती ईअं मिन व अन अखर अखर थी करे असां ताईं पहुती हुजे। पर ही जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सरखेल सहाबा हुया जिन मेहनतूं करे, कोशिशूं काविशूं करे पैगंबर हज़र जे अंदरि हुजनि, पैगंबर सफ़र जे अंदरि हुजनि, पैगंबर घर जे अंदरि हुजनि, पैगंबर पहाड़ जे चोटियुनि ते हुजनि, पैगंबर पहाड़नि जे वादियुनि जे अंदरि हुजनि, तॾहिं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे लम्हे लम्हे खे महफ़ूज़ करे, पैगंबर जे अदाउनि खे सीने में सांढे करे मूं अव्हां ताईं पहुचाए छॾियऊं। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सहाबा जो अजर इहो रखियो जो रब्बुल आलमीन फरमाए छॾियो, रज़ी अल्लाहु अन्हुम वरज़ू अन, रब उन्हनि खां राज़ी थी वियो, उहे रब खां राज़ी थिया। इहो मक़ाम ईअं कोन मिलियो। पैगंबर जी हयाती खे हर हर पहलू खे उन्हनि गॾु कयो ऐं असां ताईं पहुचाए छॾियऊं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हयाती 63 साल, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो जेको दौर आहे ज़िंदगी जो दौर, उन में 40 साल खां पोइ नबूवत मिले थी। 63 साल मां 40 विया, बाक़ी घणा? 23 साल। 23 साल जो मुख़्तसिर अरसो, इन जे अंदरि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम 13 साल मक्की ज़िंदगी गुज़ारी, बाक़ी 10 साल मदीने में गुज़ारियूं। 13 साल जेका मक्की ज़िंदगी गुज़रे थी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वॾी तकलीफ़नि ऐं अज़ियतुनि मां उहा ज़िंदगी गुज़रे थी। उहा एतिरे क़दर तकलीफ़नि ऐं अज़ियतुनि वारी ज़िंदगी जंहिंखे बयानु करणु, जंहिंखे सम्झणु ऐं ॿुधी करे उन ते ॻोढ़ा ॻाइण जे लाइ दिलि करे थी। छो त पैगंबर जी हयाती हुई, पैगंबर जी ज़िंदगी हुई। ही पैगंबर उहो पैगंबर हो जंहिंखे रब्बुल आलमीन काइनात जो ताजदार बणाए करे मोकिलियो हो। ही पैगंबर का मामूली हैसियत रखण वारो न, बल्कि पैगंबरनि जो पगदार नबी हो। ही पैगंबर जे मस्जिद अक्सा में पहुचे त रब्बुल आलमीन इमामत जो मुसल्लो रब्बुल आलमीन पैगंबर जे हवाले करे, जिते समूरा अंबिया मौजूद उते बि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इमामत आहे। ही पैगंबर उहो आहे जंहिं पैगंबर जी हैसियत इहा आहे जो क़यामत जे दिहाड़े ताईं, जेसि ताईं जन्नत जे दरवाज़े ते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण न पहुचे, एसी ताईं जन्नत जो दरवाज़ो न खोलियो वेंदो। ही पैगंबर उहा हैसियत रखे थो जो क़यामत जे दिहाड़े मैदान महशर जे अंदरि, जिते नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, अंबिया बि परेशान हूंदा, उन दौर जे अंदरि, उन वक़्त ऐं उन टाइम जे अंदरि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ सजदे में रखी करे पंहिंजे परवरदिगार खे परचाइण जी कोशिश कंदा ऐं मूं जे लाइ, अव्हां जे लाइ, मूं जहिड़े अव्हां जहिड़े गुनहगारनि जे लाइ उहे पैगंबर माफ़ियूं वठंदा। इहा पैगंबर जी हैसियत आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हस्ती आहे, जंहिंजी अहिड़ी हस्ती आहे जंहिंजूं तारीफ़ूं, जंहिंजो मक़ाम रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि बयानु कयो, जंहिंजो मक़ाम हदीसनि जे अंदरि बयानु थियल आहे। अहिड़ी हस्ती पर मक्के जे अंदरि जेका हयाती गुज़रे थी, जेके दिहाड़ा गुज़रनि था, एतिरा सख़्तु गुज़रिया, एतिरे क़दर अज़ियतुनि वारा गुज़रिया, एतिरे क़दर तकलीफ़ वारा गुज़रिया जो ख़ुदि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त प्यारे पैगंबर जो फरमान, लक़द ऊज़ीतु फ़िल्लाहि वमा युज़ा अहदुन वलक़द उख़िफ़्तु फ़िल्लाहि वमा यख़ाफ़ु अहदुन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला फरमाए थो त प्यारे पैगंबर फरमायो, ओ दुनिया जा इंसानो, जीअं दीन जे लाइ, जीअं रब्बुल आलमीन जे कलमे जे लाइ, तौहीद जे लाइ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईज़ायो वियो आहे, तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं, ईअं दुनिया जे अंदरि कंहिं माउ जे लाल तकलीफ़ूं न सकियूं आहिनि। मके जी ज़िंदगी आहे, मके जे पहाड़नि जे दरमियान, मके जे वादियुनि जे दरमियान जंहिं महिल नुबूवत नाज़िल थी आहे, नुबूवत जो नुज़ूल थियो आहे, प्यारा पैगंबर पहिरीं त लिकी लिकी करे, ख़बर नाहे त छा मामिलो थींदो, ख़बर नाहे त क़ौम वारा छा चवंदा, ख़बर नाहे त मिटी माइटी वारा छा चवंदा, रिश्तेदार कहिड़ो एक्शन खणंदा, रिश्तेदार कहिड़ो जवाब ॾींदा, ख़बर नाहे। लेकिन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकी लिकी करे ज़िंदगी गुज़ारिन था, पर रब जे तरफ़ां ऐलान आयो आहे, या
ايها المدثر قم فانذر وربك فكبر کہ مل رب فرمایا یا ايها المزمل قم الليل الا قليلا کہ مل رب فرمایا وانذر عشيرتك الاقربين. سیدنا ابو ہریرہ فرمائے تو جمل رب جا پیغام آیا رب العالمین جو آرڈر امر ہو لتھو رب العالمین یہ آیت نازل فرمائی پہری تے پیغمبر مکے دے اندر لکی کرے تبلیغ کندا ہا پر جمل یہ آیت نازل تھی پیغمبر کو ہے صفا تے چڑھی کرے قریش وارن کے سلیم تھا مکے دے کافرن کے سڑے کرے چون تھا او مجا مٹری مائٹری وارو رشتہ دارو قریش وارو سردارو اچو رب العالمین دا محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے صدے پیو محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جے صدتے لبیک چئی کرے مسلمان چو عرب جم جا مالک بنجی ویندو دنیا دے اندر بھی کامیاب تھی ویندو آخرت دے اندر بھی رب العالمین وہاں کے نوازے چڑھیندو. پیغمبر جے مل اہو اعلان کیو پراوا ت پراوا پر پنجا بھی دشمن تھی کرے بیٹھا پنجو جیکو رت ہوئے اوہے بھی پراوا تھی کرے بیٹھا پیغمبر کے ایزائیں لگا محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے ایزائیں لگا اہو ایزا جسمانی بھی ہوئے روحانی بھی ہوئے جسمانی ایزا ایئے ہوئے جو محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے طرح طرح جو تکلیفوں دنوں پہ ہوئے نبی علیہ السلام کے طرح طرح جو تکلیفوں جسمانی نبی علیہ السلام کے ایزا ڈنا پیا وجن روک تھام جے لائے کہمل کتھے قریش جا سردار کہمل کتھے کہمل کہوٹ محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جے دین کے روکن دے لائے پیغمبر کے روکن دے لائے نبی علیہ السلام جے مشن کے دبائن دے لائے نبی علیہ السلام جے کہمل چاچے وٹ کہمل نبی علیہ السلام جے مٹن مائٹن وٹ گڈ تھی کرے خفیہ طور تے میٹنگوں کندا ہویا تے ہن ان کے کیئں روک جے جناب محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم دعوت دے میدان میں جہمل لتھا جسمانی تکلیفوں ایتریوں کہمل رستہ روک کرے نبی علیہ السلام جے قتل جا منصوبہ ٹھایا ویندا ہا کہمل پیغمبر علیہ السلام جے کرے سجدو کرے نبی علیہ السلام جے متھا اٹھ جی اوجری اچھلائی ویندی ہوئی کہمل نبی علیہ السلام کے مارن جے لائے پلاننگوں کریوں ویندیوں ہویوں کہمل ابو جہل کھڑو تھی کرے انعام جا اعلان کندو ہو تے کیرا جے کو محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے مکے ماں لودھے کڈے نبی علیہ السلام جی حیاتی کے پڑھندو اکھیوں اشکبار تھی ویندیوں اکھیوں روئی اکھن ماں گوڑھا نکری ایندا پیغمبر جی حیاتی آ چھو نبی علیہ السلام جی حیاتی تے بھی نظر رکھ جا ऐं पंहिंजी हयाती ते बि नज़र रखिजां मां यहाँ केतिरे क़दुरु सुखिया सताबा आहियूं जमंदे जाम आहियूं माउ जी हंज में कलमो नसीब थियो आहे इन करे क़दुरु कोन्हे को इन करे ॾाढ़ी जो क़दुरु कोन्हे इन करे पैगंबर जे हुलीअ जो क़दुरु कोन्हे इन करे पैगंबर जे दीन जो क़दुरु कोन्हे इन करे पंज वक़्त नमाज जो क़दुरु कोन्हे इन करे कलिमा ला इलाहा इल्लल्लाह इन तौहीद वारे कलमे खां अणजाण थी करे बीठा आहियूं असां इन करे जो असां जमंदे जाम आहियूं असां तकलीफ़ूं न ॾिठियूं उन शइ जो क़दुरु थींदो आहे जेका शइ तकलीफ़ुनि खां पोइ हासिल थिए उन शइ जो क़दुरु ऐं क़ीमत थींदी आहे जंहिं शइ जे लाइ वॾियूं जफ़ाकशियूं करणियूं पवनि ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ियूं जफ़ाकशियूं दुनिया जे अंदरि कंहिं कोन कयूं लक़द उज़ीतु फिल्लाह पैगंबर फरमायो मूंखे ईज़ा ॾिना विया पोइ इहो जिस्मानी ईज़ा हुजनि रूहानी ईज़ा हुजनि रूहानी ईज़ा कीअं पियो ॾिनो वञे पैगंबर तबलीग करे पैगंबर जे रस्तनि में बीही करे पैगंबर ते इस्तिहज़ा कंदा हुया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे कंहिं महिल शाइर चवणु कंहिं महिल मजनू ऐं दीवानो चवणु मूंखे अव्हांखे त को चरियो चवे केतिरे क़दुरु ताबनाक थींदा आहियूं केतिरे क़दुरु गुस्सो ईंदो आहे मूंखे अव्हांखे को मजनू चई वठे मूंखे अव्हांखे को चरियो चई वठे मूंखे अव्हांखे को दीवाने जो लक़ब ॾेई वठे असां केतिरे क़दुरु गुस्सो कंदा आहियूं पर इहो पैगंबर जी हस्ती आहे जंहिंखे अहिड़ा लक़ब मिलनि पिया उन जे बावजूद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे वादनि जे अंदरि मक्के जे पहाड़नि ते बीही करे माण्हुनि खे तौहीद जी दावत ॾींदा हा हा ईअं दावत ॾींदा हा जो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे सैयदना तारिक बिन अब्दुल्लाह अल-मुहारबी रज़ियल्लाहु ताला फरमाए थो अञा मुस्लमान न थियो हुउसि मक्के जे वादनि जे अंदरि मूं ॾिठो हुयो हिकिड़े ॾिहाड़े हिकिड़ो ख़ूबसूरत ख़ूबरू नौजवान तमाम सुहिणो नौजवान मक्के जे वादनि जे अंदरि घुमे पियो ला इलाहा इल्लल्लाह जा चो बोल ला इलाहा इल्लल्लाह जा बोल बोले पियो चो तरफ़ इहे बोल हलनि पिया पैगंबर दावतूं ॾे पियो पर पैगंबर जे पुछां हिकिड़ो कुराड़ो आहे हिकिड़ो कुराड़ो शख़्स आहे जंहिंजे हथ में पत्थर आहिनि पैगंबर खे मारण जे लाइ पैगंबर खे ईज़ा ॾियण जे लाइ पैगंबर खे तकलीफ़ूं ॾियण जे लाइ पत्थर खयों पियो घुमे
के रहे सैयदना तारिक बिन अब्दुल्ला अल-मुहारबी रज़ी अल्लाह ताला फरमाए तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हें मक्के जे वादन जे अंदर तबलीग कन पिया। मूं पुछा कई तो ॿुधायो इहो नौजवान केरु आहे, इहो सुहिणो नौजवान ख़ूबसूरत ख़ूबरू नौजवान केरु आहे, इन जो तारुफ़ छा आहे, इन जो नालो छा आहे, इहो छाजे करे इन खे तकलीफ़ ईज़ा पई ॾिनी वञे। माण्हुनि ॿुधायो त इहो मुहम्मद इब्न अब्दुल्ला आहे जेको पंहिंजे दीन जी तबलीग करे थो, तौहीद जी ॻाल्हि करे थो। इहो ईअं चए थो त पंहिंजे समूरे ख़ुदाउनि खे छॾे करे हिकिड़े ख़ुदा जी, हिकिड़े रब्बुल आलमीन जी पालनहार परवरदिगार जी पैरवी कयो, कामयाब थी वेंदो। इन जो दीन इहो आहे जो चए थो त जंहिं महिल मरी वेंदो वरी मिटी मिटी थी वेंदो, वरी उथारिया वेंदो, रब जी बारगाह जे अंदरि फ़ैसिलो कयो वेंदो, अव्हां खे पंहिंजा अमालनामा ॾेखारिया वेंदा। इन जी तबलीग इहा आहे। माण्हू चवनि था त इहो केरु आहे, माण्हू ॿुधाइनि था त मुहम्मद इब्न अब्दुल्ला आहे। उहो तारिक बिन अब्दुल्ला अल-मुहारबी रज़ी अल्लाह ताला फरमाए थो त मूं पुछा कई इन जो ॾोह इहो आहे जो इहो तबलीग पियो करे इन दीन जी, पर इहो पुछां पत्थर हणण वारो केरु आहे। माण्हुनि ॿुधायो त को घेर कोन्हे, को पराहो कोन्हे, को पराहो रत कोन्हे, पर इहो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे, अबू लहब जंहिंजो नालो आहे। इहो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ूं ॾियण जे लाइ निकितो आहे। तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾे थो, पत्थर हणे थो, इज़ाव ॾे थो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे खोड़ सारियूं तकलीफ़ूं रसायूं अथसि। सैयदना तारिक बिन अब्दुल्ला अल-मुहारबी रज़ी अल्लाह ताला फरमाए थो मूंखे ॾाढो ताजुब थियो त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम भाइटे खे चाचो तकलीफ़ूं पियो ॾे, सिर्फ़ इन जे करे त हू कलिमा ला इलाहा इल्लल्लाह जी दावत ॾे थो, तौहीद जी तबलीग करे थो। कि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पत्थर हया विया, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ईज़ाव ॾिनो वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहो जिस्मानी रूहानी ईज़ाव बर्दाश्त कंदे मक्के जे अंदरि 13 साल जो वॾो अरसो गुज़ारीनि था। ॿुधायो, सोची न कयो, पंहिंजे ज़मीर खां पुछंदा कयो त उहो 13 साल मक्के जे अंदरि कीअं गुज़रिया हूंदा। मिट माइट मुखालिफ़ थिया हूंदा, समूरा मुखालिफ़ थी करे जंहिं महिल बीहनि त हिकिड़ो हिकिड़ो लम्हो बि ॾुखियो गुज़रंदो आहे। असांखे पंहिंजा जेकॾहिं थोरो तानो ॾींदा आहिनि, दिलि जे अंदरि हिकिड़ी ख़लश पैदा थींदी आहे, दिलि जे अंदरि हिकिड़ी सोच पैदा थींदी आहे। पंहिंजो हुयो तानो ॾेई वरितई, पंहिंजो जेकॾहिं पत्थर खणी करे हणे त केतिरे क़दुरु तकलीफ़ थींदी आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मुंहिंजो अव्हांजो रत को क़ीमती कोन्हे, पैगंबर जी इज़त खां मुंहिंजी अव्हांजी का इज़त क़ीमती कोन्हे, पैगंबर जे घराणे खां, पैगंबर जे वजूद खां मुंहिंजो अव्हांजो को वजूद क़ीमती कोन्हे। जेकॾहिं रब्बुल आलमीन जे कलिमे जे लाइ, तौहीद जे लाइ जेकॾहिं तकलीफ़ूं सहणियूं पवनी, सही वञा जीअं पैगंबर सहियूं हुयूं। पैगंबर जे दीन जे लाइ जेकॾहिं रस्ता रोक थी सही वञा, पंहिंजा परावा थी करे बीहनी सही वञा। जेकॾहिं पंहिंजा रिश्तेदार तोखां अलॻि थियनि पसंदि कजां, पर पैगंबर जे रस्ते खे कॾहिं छॾणु पसंदि न कजां, छो त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पैगाम इहो ॾिनो। 13 साल जी हयाती गुज़री। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 10 साल ॾुखिया सुखिया गुज़ारीनि था, तबलीग कनि पिया, माण्हुनि खे तौहीद जी दावत ॾियनि पिया। इहा तबलीग हले पई मक्के जे अंदरि। नबूवत जे 11 साल, 10 साल गुज़रनि था तकलीफ़नि में। नबूवत जे 11 साल 3 माण्हू मदीने खां हली करे अचनि था मक्के जे अंदरि हज जे इरादे सां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात थी मिना जे अंदरि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे तबलीग कई, दीन जी दावत ॾिनी। अल्लाह जी तौफ़ीक़ सां, रब जी महिरबानी सां, रब्बुल आलमीन जंहिंखे हिदायत ॾे, मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु, इहदिना सिरातल मुस्तक़ीम। हिदायत ॾियण वारी रब जी ज़ात अथई। रब्बुल आलमीन मके वारनि खे हिदायत न ॾिनी, रब्बुल आलमीन मदीने वारनि खे घुरायो। मदीना में 3 माण्हू इहे मिना में अची करे मुस्लमान थियनि था, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॻाल्हियुनि खे ॿुधी करे क़बूल कनि था। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हुननि खां वाइदो वरितो त जंहिं महिल वापसि वेंदो वञी करे वेहंदो कोन, बल्कि संदरो ॿधी करे इन कलिमा ला इलाहा इल्लल्लाह जी तबलीग कंदो। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां सां वाइदो थो करे, जेकॾहिं अव्हां तबलीग कई, इन कलिमे सां निभायो, रब सां वफ़ा कई, पैगंबर जे अहद खे अव्हां निभायो, त यादि रखिजो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अव्हां खे जन्नत जो वाइदो थो करे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अव्हां खे रब्बुल आलमीन जे आला नेमतुनि ऐं जन्नत जो वाइदो थो करे। पैगंबर जे वादे खे उन्हनि निभायो हुयो। असां वांगे पोइ ते कोन हटिया हा, असां जहिड़ा मुस्लमान कोन हुया, असां वांगे पुठ ते कोन हटिया हा त 3 ॼणा आहियूं।
असां अक़लियत में आहियूं, असां थोरा आहियूं, असां कहिड़ी तबलीग कंदासीं, छा मदीने जे अंदरि दावत ॾींदासीं। जंहिं महिल इहा ॻाल्हि ॿुधाईंदासीं माण्हुनि खे हिकिड़ी नवाइप महसूसु कान थींदी, माण्हुनि खे पंहिंजो दीन छॾणु केॾो ॾुखियो लॻंदो आहे। दीन त परे जी ॻाल्हि आहे, पर असां वटि हिकिड़ियूं जमायतूं फ़िरका छॾणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। दीन इस्लाम आहे, हुननि जो दीन कुफ्र वारो दीन आहे, बिदत वारो दीन आहे। उन्हनि जो दीन अहिड़ो दीन आहे जो हर कम जे लाइ अलॻि ख़ुदा ठहियल आहे। उहे मदीने वारनि वटि वञी करे इहे 3 माण्हू तबलीग कनि था। पैगंबर सां वाइदो करे विया, अलाह जा रसूल तबलीग वञी कंदासीं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाइदो निभायूं। ॿिए साल नुबूवत जे 12हें साल इहे 3 माण्हू पहिरीं 11हें साल पहुता। नुबूवत जे 12हें साल हज करण जे लाइ काफ़िलो जेको पहुतो उहे 12 माण्हू हुया। 3 माण्हुनि मां 12 माण्हू, 3 माण्हू उहे साॻा ऐं ॿिया 9 माण्हू मुस्लमान थी करे मैदान मके जे अंदरि पहुचनि था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां बेअत थिए थी, वरी बि मिना में मुलाक़ात थिए थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां मुलाक़ात कई, पैगंबर मिलिया ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम साॻी दावत तौहीद ॾिनऊं। नुबूवत जो 12हों साल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दावत तौहीद ॾिनी। इहे 12 माण्हू 12 ई इन्हनि खां वाइदो वरितो वियो, बेअत थी, जंहिंखे बेअत उक़बा उला जे नाले सां यादि कयो वेंदो आहे, सीरत जे अंदरि मौजूदु आहे। त इहे 12 माण्हू मुस्लमान थिया। उन्हनि 3 माण्हुनि जी दावत ते उहे माण्हू वरी वापसि वञी करे मदीने जे अंदरि तबलीग कनि था, पंहिंजे इलाइक़नि जे अंदरि, पंहिंजे क़बीलनि जे अंदरि वञी करे तबलीग कनि था। त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे क़बूल कयो। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको कलमो खणी करे आयो आहे, इन खे क़बूल कयो। दुनिया जी बि कामयाबी, आख़िरत जी बि कामयाबी हिन जे अंदरि आहे। 12 माण्हू विया नुबूवत जे 12हें साल। जंहिं महिल वापसि मोटिया, हिकिड़ो साल छॾे करे वापसि मोटिया। महिनत ॾिसजो, लगन ॾिसजो, कोशिश ॾिसजो। ऐं मां इहा सोचूं त असां किथे बीठल आहियूं, असां केतिरे क़दुरु दीन खां बाग़ी थी करे, बग़ावत थी करे रब जे दीन खां पोइते आहियूं, रब्बुल आलमीन जे फरमान खां पोइते आहियूं, पैगंबर जे फरामीन खां पोइते आहियूं। असां पंहिंजे वजूद ते दीन खे नाफ़िज़ करण जे लाइ तयार कोन आहियूं। छो? मिट माइट नाराज़ थींदा, दोस्त अहबाब छा चवंदा, नौजवान दोस्त आहिनि चवंदा ॾाढ़ी रखी अथई, माण्हू ताना ॾींदा, माण्हू घणो कुझु चवंदा। हा, बर्दाश्त कजां। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे लाइ, पैगंबर जे दीन जे लाइ, पैगंबर जी हमीयत जे लाइ, पैगंबर जी इज़त ऐं वक़ार जे लाइ, पैगंबर जे दीन खे बचाइण जे लाइ, जेकॾहिं पैगंबर जे दीन जो दाई थी करे बीहंदे, पैगंबर जे दीन जो दाई थी करे ज़िंदगी गुज़ारींदे, माण्हू तोखे ज़रूर ताना ॾींदा, पर रब्बुल आलमीन तुंहिंजे लाइ बशारतूं बयान कयूं आहिनि। माण्हू तोखे ज़रूर घटि वधि ॻाल्हाईंदा, पर पैगंबर तुंहिंजे लाइ बशारतूं बयान कयूं आहिनि। उहो क़यामत जो ॾिहाड़ो जॾहिं केरु कंहिंजो न हूंदो, रब्बुल आलमीन तुंहिंजे लाइ कामयाबी जा सर्टिफिकेट ऐं कामयाबी जा ऐलान फरमाईंदो। उन ॾिहाड़े खे यादि कर, ही हयाती गुज़री वेंदी, ही ॾिहाड़ा गुज़री वेंदा, अमीर जा बि गुज़रंदा, ग़रीब जा बि गुज़रंदा, इज़त वारे जा बि गुज़रंदा, ज़िल्लत वारे जा बि गुज़रंदा, दीनदार जा बि गुज़रंदा, बग़ैर जेको दीन जे ज़िंदगी गुज़ारे पियो, दीन जो बाग़ी आहे, उन जा बि गुज़री वेंदा। पर उन ॾिहाड़े खे यादि कर जंहिं ॾिहाड़े केरु कमु अचण वारो कोन्हे। यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नी। समूरा पंहिंजा परावा थी करे उन ॾिहाड़े बरात जो ऐलान कंदा। उन ॾिहाड़े जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ाऊं करे पैगंबर जे दीन सां ज़िंदगी गुज़ारियल हूंदई, उन ॾिहाड़े कामयाब थी करे, सुरखरू थी करे, कामयाबी जे ऐलान ॿुधी करे, साॼे हथ में सर्टिफिकेट वठी करे जन्नत ॾांहुं भीड़ो कयो वेंदे। जन्नत तोखे रब्बुल आलमीन अता फरमाए छॾींदो। जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार तिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तकिया। एॾो वॾो इनाम ॿुधा त तोखे ॿियो छा खपे। जंहिंमहिल रब जा दीदार तोखे कराया वेंदा, एॾो वॾो दीदार, एॾी वॾी नेमत, दुनिया समूरी गॾु कर, समूरी दुनिया जूं नेमतूं गॾु कर, एॾी वॾी नेमत का बि कान्हे का। हा, पैगंबर सां वफ़ाऊं करे, वफ़ाऊं ऐं वचन करे ज़िंदगी गुज़ारे वञ पैगंबर जे दीन ते। जीअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम गुज़ारी, पैगंबर जे सहाबा गुज़ारी। ॻाल्हि पे कयमि त नुबूवत जे 12हें साल इहो काफ़िलो मदीने मां हलियो। 12 माण्हुनि जो आयो। वरी हिकिड़ो साल गुज़रे थो, तबलीग करे मोटनि था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में 75 माण्हू मुस्लमान थी करे अचनि था। मदीने मां 75 माण्हू थी मुस्लमान थी करे, 73 मर्द आहिनि, 2 औरतूं आहिनि। इहे 75 माण्हू मुस्लमान थी करे अचनि था। ऐं जंहिं महिल मके पहुचण वारा हुया, पाण में मशवरो कनि था, हिकिड़ी सलाह कनि था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना
पैगंबर जा दीवाना इहे मदीने वारा पाण में सलाह करे छा था चवनि था त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे असां क़बूल कयो आहे, असां मदीने जे अंदरि हाणे 75 माण्हू थी चुका आहियूं, हाणे असां कंहिं बि क़ुवत ऐं ताक़त सां टकराइण जे लाइ तयार आहियूं। हाणे हीअं कयो जो केसी ताईं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन मके जे वादनि जे अंदरि, इन ईज़ाउनि जे अंदरि, इन तकलीफ़ुनि जे अंदरि छॾे करे वापसि ईंदो। 11 साल छॾियो हुयो, 12 साल छॾियो हुयो, 13 साल न छॾिजो पैगंबर खे, वठी करे हलजो। चइजोसि त मदीने अचे, मदीने वारा, मदीने जा माण्हू, मदीने जा दाई अव्हांखे यादि पिया कनि। इहे 75 माण्हू हिकिड़ी प्लानिंग करे, हिकिड़ी सोच सोचे मैदाने मके जे अंदरि लहनि था हज जो इरादे सां। हज करे जंहिं महिल मिना जे अंदरि इन्हनि दिहाड़नि जे अंदरि, मिना वारे दिहाड़नि जे अंदरि वापसि अचनि था अरफात खां ऐं अची करे हिकिड़ो वाइदो कनि था त फलाणी राति ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां पाण मुलाक़ात कंदासीं, फलाणी जाइ ते मुलाक़ात थींदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात जो टाइम तय थी वियो, मुलाक़ात जो वक़्तु तय थी वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा फरमाइनि था असां हलिया वियासीं, इहे मदीने जा वासी, मदीने जा राही, इहे मदीने जा दाई, इहे पंहिंजे खेमनि जे अंदरि हलिया विया। जंहिं महिल सैयदना काब बिन मालिक रज़ी अल्लाह ताला फरमाए थो राति जो 3 हिसो गुज़रियो, असां वरी वापसि उन जाइ ते पहुतासीं जिते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वाइदो थियल हो त इन जाइ ते मुलाक़ात थींदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां वाइदो थियल हो। प्यारा पैगंबर बि इहे सैयदना काब रज़ी अल्लाह ताला फरमाए थो असां पहुतासीं, काफ़ी देर, थोड़ी देर गुज़री, असां वेठल हुयासीं त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम आया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया। ऐं प्यारे पैगंबर सां गॾु केरु हुयो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो चाचो सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला पैगंबर सां गॾु हुयो। अञा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॻाल्हि कान मञी आहे, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां पोइ बि गॾु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो मदद कई, रब खे जो मदद करणी हुई पंहिंजे महबूब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। सैयदना अब्बास गॾिजी आया त भाइटा तोसां गॾिजी थो हलां, मां बि त ॿुधां इहे मदीने वारा आख़िर तोखां चाहीनि छा था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो चाचो बि हुते पहुतो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम बि पहुता। हाणे जंहिं महिल इहा बेअत शुरू थी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अञा कोन ॻाल्हायो, सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला ॻाल्हाइण शुरू था कनि। अब्बास रज़ी अल्लाह ताला ॻाल्हायो। सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था तो मदीने जा इंसानो, ओ मदीने जा सरदारो, मदीने में रहण वारो, हाणे त तव्हां हिते आया हो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन क़बूल फरमाए करे, हाणे त मके जे अंदरि आया हो, हाणे ख़बर नाहे त कहिड़े इरादे सां आया हो, बयान कयो त कहिड़े इरादे सां आया हो। जेकॾहिं इहो इरादो रखे करे आया हो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तव्हां मदीने वठी वेंदो। पोइ मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो त मां हिन जो चाचो आहियां अब्बास रज़ी अल्लाह ताला न। जेकॾहिं अव्हां पंहिंजे ॻाल्हियुनि में सचा निकितो, पैगंबर खे वठी वेंदो, पैगंबर खे ईज़ाउ न ॾींदो, पैगंबर जूं ख़िदमतूं कंदो, पैगंबर जी हिफ़ाज़त कंदो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ईअं हिफ़ाज़त कंदो जीअं तव्हां पंहिंजे बच्चन जी हिफ़ाज़त कंदा आहियो। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे पोइ त तव्हां भली ने मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वठी वञो। ऐं यादि रखिजो जंहिं महिल पैगंबर खे वठी वेंदो, अव्हांजा घणा माण्हू दुश्मन थी करे बीहंदा, यहूदी बि अव्हांजा दुश्मन थींदा, यहूदी बि अव्हां सां जंग ऐं झेड़े जे लाइ तयार थींदा। ऐं मके जा कुरैश बि वॾा जंगू अथव, वॾा जंगी जवान अथव, वॾा बहादुर अथव, वॾी जंग वेहण वारा अथव। इहे कुरैश जा माण्हू बि अव्हांजा ख़िलाफ़ थी करे बीहंदा, इन्हनि सां बि अव्हांखे जंग करणी पवंदी। जेकॾहिं तयार आहियो तलवारनि जे साए में मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वठी वञण जे लाइ त वठी वञो, पर जेकॾहिं तव्हां 2-3 ॾींहं रखे करे पैगंबर खे मदीने मां कढे करे निकारी ॾेई छॾींदो त महिरबानी कजो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न वठी वञो। पैगंबर हिते मके में ठीकु आहे, असां पैगंबर जा मुहाफ़िज़ मौजूद आहियूं, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इज़त सां हिते मके जे अंदरि अव्हां कोन वठी वेंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो चाचो जंहिं महिल इहा ॻाल्हि बयान थो फरमाए, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो परवानो दीवानो सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला मदीने जो बासी आहे, मजमे मां उथी करे चए थो ओ सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला तुंहिंजूं समूरियूं ॻाल्हियूं ॿुधमि। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुखातिब थी करे चए थो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे कुर्बान वञा, फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, मुंहिंजा माउ पीउ अव्हां ते कुर्बान थियनि, मुंहिंजा माउ पीउ अव्हां जे मथां कुर्बान थियनि। अव्हां ॻाल्हायो, अव्हां जो छा मनसूबो आहे, अव्हां जी कहिड़ी ॻाल्हि आहे, अव्हां ॿुधायो त
अहिड़ियूं ॻाल्हियूं बेअत जे अंदर ते करण चाहियो था। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमायो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सुस्ती हुजे चुस्ती हुजे इन जे अंदर तव्हां मुंहिंजी मदद कंदो, सुस्ती ऐं चुस्ती जे अंदर मुंहिंजो चयो टारींदो कोन। अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन ॾांहुं सरींदा रहंदो, भलाई जो हुकुम कंदो, बुराइनि खां रोकींदा रहंदो। ऐं जंहिं महिल बि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तयार कंदो, रब जी राह में निकिरण जे लाइ तव्हां तयार थी करे बीहंदो। आख़िरी शर्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमाई, इब्न इसहाक़ जे लफ़्ज़नि में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त आख़िरी शर्त इहा आहे त पैगंबर जंहिं महिल मदीने में अव्हां वटि हली करे ईंदो, अव्हां पैगंबर जी ईअं हिफ़ाज़त कंदो जीअं पंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त कंदा आहियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं महिल इहे ॻाल्हियूं कयूं, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम बेअत जा शराइत ॿुधाया, सैयदना जाबिर अञा न ॻाल्हाया हुयो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुजाहिद ऐं परवानो हिकिड़ो दीवानो थियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मदीने जे बासिन मां, जंहिंखे बर्रा बिन मारूर जे नाले सां यादि कयो वेंदो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां अॻिते थी करे मजमे मां थी करे पैगंबर जो हथ पकड़े करे चए थो, अल्लाह जा रसूल फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, कुर्बान वञिजे अव्हां जी ज़ात तां, मुंहिंजा वालिदैन कुर्बान वञनि। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां हुकुम कयो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ॻाल्हियूं कयूं, सैयदना बर्रा बिन मारूर रज़ी अल्लाह ताला फरमाए थो, ही बर्रा जो हथ आहे, अव्हां सां बर्रा वाइदो थो करे त जंहिं महिल अव्हां मदीने जे अंदर ईंदो, असां पंहिंजे सरदारनि सां बि दुश्मनी करण जे लाइ तयार आहियूं। जंहिं महिल अव्हां मदीने जे अंदर ईंदो, असांखे ख़बर आहे त माण्हू असां मुखालिफ थी करे बीहंदा, पर ही बर्रा जो वाइदो आहे त अव्हां जो कॾहिं बि साथ कोन छॾींदासीं। असां वॾे जंगी पीरनि जा पुट आहियूं, असां जंग करण जे लाइ तयार आहियूं। जेकॾहिं असांखे पंहिंजा बच्चा कुहाइणा पिया कुहाईंदासीं, अव्हां जी हिफ़ाज़त ईअं कंदासीं जीअं पंहिंजे अहलो अयाल जी हिफ़ाज़त कंदा हूं, असां अव्हां जी हिफ़ाज़त ईअं कंदासीं जीअं पंहिंजे बच्चनि जी हिफ़ाज़त था कयूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो सहाबी इहे ॻाल्हियूं करे बस थो करे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा अञा ॻाल्हाइनि पिया। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना बर्रा बिन मारूर रज़ी अल्लाह ताला जो ॻाल्हियूं ॿुधी करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे ते तबस्सुम अची वई आहे। उहो मुरझायल चेहरो, उहो परेशान चेहरो, तबस्सुम अची वई आहे। कुर्बान वञे मदीने वारनि जी मुहबत आहे, कुर्बान वञे पैगंबर जे सहाबा जी मुहबत आहे, कुर्बान वञे इन्हनि माण्हुनि जी मुहबत आहे जिन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जीअ में जायूं ॾिनियूं ऐं वचन पे कयूं, अल्लाह जा रसूल, ओ अल्लाह जा पैगंबर, एसी ताईं असां वफ़ाऊं कंदासीं जेसी ताईं सिसीअ में साह आहे। जेकॾहिं सिसी धड़ खां धार थी वई पोइ असांखे मयारी न कजो, असां हर टाइम ते हर वक़्तु असां साथ ॾियण जे लाइ तयार आहियूं। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इहो जज़्बो ॾिठो, इहा ईमानी गैरत ॾिठी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तबस्सुम फरमायो, थोरो ख़ुशी वारा आसार ज़ाहिर थिया त एतिरे में मदीने जे बासिन मां हिकिड़ो अब्बास बिन उबाद रज़ी अल्लाह ताला अन्हु थियो ऐं उन करे उथी करे छा चयो, चई त जेकॾहिं तव्हां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मदीने में वठी हलंदो, तव्हांजा रईस जेके आहिनि, वॾेरा जेके आहिनि, सरदार जेके आहिनि, उहे बि दुश्मन बणिजी करे बीहंदा। ऐं जेकॾहिं उहे मुस्लमान थी विया, ॿिया कबीला जेके आहिनि अव्हां सां जंग करण जे लाइ तयार थींदा, पोइ जेकॾहिं पंहिंजे सरदारनि जी मौत क़बूल अथव, पंहिंजे रईसनि जी मौत क़बूल अथव त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घुरायो, ऐं जेकॾहिं न त पोइ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते चङो आहे ऐं इहो उज़्र अल्लाह रब्बुल आलमीन वटि पेश कंदासीं। इहो वॾो उज़्र आहे। अञा इहे ॻाल्हियूं हलियूं पे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा इहे सहाबा, इहे मदीने जा बाशिंदा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवनि था, अल्लाह जा रसूल, हर क़ीमत ते अव्हां जी हिफ़ाज़त कंदासीं। अव्हां रुगो हिकिड़ो दफ़ो मदीने अचो त सही, मदीने जा बासी मुंतज़िर आहिनि त कंहिं महिल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे अंदरि ईंदो, कंहिं महिल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्तक़बाल थींदो मदीने जे अंदरि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि 75 माण्हुनि सां बेअत कई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सहाबनि सां बेअत कई। बेअत थियण खां पोइ नुबूवत जे 13हें साल जंहिं महिल इहे वापसि हलिया विया, मदीने जे अंदरि पहुचनि था त ॻाल्हि थिए थी कुरैश जे अंदरि। इहा ॻाल्हि जंहिं महिल खुले थी मके जे अंदरि त मदीने खां कुझु माण्हू आया हा, मदीने जा कुझु रईस ऐं सरदार आया हा, फलाणी जाइ ते मीटिंग थी हुई, उन में ही ॻाल्हियूं थियूं हुयूं, कंहिंखे ख़बर कान हुई, पर ख़बर पइजी वई। कुरैश दारुल नदवा जे अंदरि हिकिड़ी पार्लियामेंट क़ाइमु कनि था। गॾिजी करे 6 माण्हू उन में गॾु थिया।
अबू जहल हुयो, अबुल बख्तरी हुयो, उमैया बिन खलफ हुयो, हारिस बिन नज़र हुयो ऐं 2 माण्हू ॿिया हुया। उते शैतान बि उन्हनि सां गॾु थियो, तजवीज़ूं पेश था कनि त हाणे छा कजे। हाणे वञे थो, माहौल गरम थींदो, वञनि था मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शीदाई दीवाना वधंदा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन फैलजंदो पियो वञे। हाणे छा कजे। अबुल बख्तरी चए थो मुंहिंजी हिकिड़ी सलाह आहे, मुंहिंजो हिकिड़ो मशवरो आहे। हाणे मशवरो कंहिंजो ख़िलाफ़ आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़। मुंहिंजी हिकिड़ी सलाह आहे त पैगंबर खे हिकिड़े लोही पिंजरे जे अंदरि, हिकिड़े लोही कमरे जे अंदरि बंदि कयो वञे ऐं हिन खे एसी ताईं न कढियो वञे जेसी ताईं हिन जो रब फ़ैसिलो न करे छॾे, मतिलबु मौत न अची वञेसि। एसी ताईं हिन खे उन कमरे जे अंदरां न कढियो वञे। शैतान चए थो न, इहा तजवीज़ भली कान्हे। तव्हांखे ख़बर आहे त जेके माण्हू मिना जे अंदरि गॾु थिया हुआ, थी सघे थो जंहिं महिल उन्हनि खे ख़बर पई इन ॻाल्हि जी, राति जे पेट में उहा ते हमलो करे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾाए न वञनि। ऐं पोइ ख़बर अथव पैगंबर अहिड़ी क़ियादत जो मालिक आहे, पैगंबर अहिड़ो अॻवान ऐं सरवान आहे, पैगंबर अहिड़ो अमीर आहे जंहिं जहिड़ो को अमीर कोन्हे, पैगंबर अहिड़ो क़ाइद आहे जंहिं जहिड़ो को क़ाइद कोन्हे। जंहिं महिल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहे माण्हू छॾाए विया त इन्हनि सां मुक़ाबिलो करणु अव्हांखे महाल थी वेंदो। खोड़ सारियूं सलाहूं पेश थियूं। आख़िर में मके जे ख़बीस ऐं गलीज़ इंसान अबू जहल, जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे तकलीफ़ूं ॾियण वारो, मके जो सरदार, जेको पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जान ते इनाम मुक़रर करण वारो, पैगंबर खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾेई करे मज़ाक ऐं इस्तिहज़ा करण वारो, सलाह थो ॾे त हाणे मां हिकिड़ी पार्लियामेंट घुराईंदुसि, उन जे अंदरि 10-12 माण्हुनि खे जेके कुफार जा सरदार हूंदा, जेके अलॻि अलॻि कबीले जा मालिक हूंदा, उन्हनि खे मां गॾु कंदुसि ऐं गॾु करण खां पोइ उन्हनि खे इहो मिशन ॾिनो वेंदो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़तमु करे छॾीनि ऐं उहे गॾिजी करे ख़तमु कनि। जीअं उहे समूरा कबीला गॾजंदा त उन्हनि समूरनि कबीलनि सां इन्हनि खे विढ़णु ॾाढो ॾुखियो पवंदो। जंहिं महिल इहा सलाह थी, शैतान बि ख़ुशि थियो, हवारी बि ख़ुशि थिया, अबू जहल जा साथी बि ख़ुशि थिया। ठीकु आहे, इहा पार्लियामेंट दारुन नदवा जे अंदरि, मके जे अंदरि सफ़र जे महीने में 26 तारीख़ ते मुनाक़द थी ऐं इहा पार्लियामेंट जंहिं महिल थी वई, अल्लाह रब्बुल आलमीन खे त ख़बर हुई, अलीमुम बिदाति सुदूर इन अल्लाह कान अलैकुम रकीबा। उहे कुफार, उहे मके वारा पैगंबर के कत्ल जूं साज़िशूं कनि ऐं रब्बुल आलमीन बाख़बर न करे, अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधाए न, रब्बुल आलमीन खे ख़बर पइजी वई, रब्बुल आलमीन वही नाज़िल फरमाई, अल्लाह रब्बुल आलमीन जिब्रील खे नाज़िल फरमायो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो व इज़ यमकुरु बिकल्लज़ीना कफ़रू लियुस्बितूका औ यक़्तुलूका औ युख़रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु ख़ैरुल माकिरीन। रब्बुल आलमीन फरमाए थो त उन वक़्त खे यादि कर जंहिं महिल इहे कुफार गॾु थी करे तुंहिंजे ख़िलाफ़ प्लानिंगूं पे कयूं, तुंहिंजे ख़िलाफ़ सलाहूं पे कयूं, तिने मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो छा करे, मके मां कढे छॾे, मके मां तड़े छॾे, या वरी इन जे ख़िलाफ़ इन खे क़त्ल कयो वञे, ख़िलाफ़ साज़िशूं पियूं थियनि। रब्बुल आलमीन फरमायो त मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे बाख़बर कयो आहे, व इज़ यमकुरु बिकल्लज़ीना कफ़रू लियुस्बितूका व यक़्तुलूका व युख़रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु ख़ैरुल माकिरीन। ये कुरैश मक्के जे वादिन जे अंदरि, दारुन नदवा जे अंदरि वेही करे तुंहिंजे ख़िलाफ़ तदबीरूं था कनि, तुंहिंजे ख़िलाफ़ चालूं था हलनि, पर रब्बुल आलमीन अर्श जो मालिक उन जी तदबीर तमामु वॾी ज़ोर आहे। रब्बुल आलमीन जी तदबीर गालिब थींदी, इन्हनि जी तदबीर गालिब थियण वारी कान्हे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा, उन खां पहिरीं कुझु माण्हू जेके मके में मुसलमान थिया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे हिजरत जो हुकुम ॾिनो हो। सभिनी खां पहिरियों मुहाजिर जेको हो अबू सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हु हुयो। उन जे बारे में ईंदो आहे तारीख़ ऐं सीरत जे किताबनि में, जंहिं महिल घरवारी खे पंहिंजे नंढड़े बच्चे खे वठी करे मके मां निकिरे थो, मके वारनि खे ख़बर पई त अबू सलमा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन क़बूल करे हाणे मदीने जे अंदरि वञे पियो। माण्हू फिरी आया, कुरैश जा सरदार फिरी आया त अबू सलमा ॾे त ख़बर किॾां पियो वञी, काॾे पियो वञी, काॾे जो इरादो आहे, काॾे जो क़सद आहे। अबू सलमा चए थो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन क़बूल करे हाणे मदीने ॾांहुं राही छो आहियां, मदीने ॾांहुं वञा पियो। उन्हनि कुरैश जे सरदारनि चयो हो, ठीकु आहे जेकॾहिं वञी थो, इहा छोकिरी जेका आहे इहा असांजी आहे, इहा तुंहिंजी घरवारी जेका आहे असांजी रत मां आहे, इहा असांखे वापसि कयो वञ, इहा असांखे वापसि ॾेई वञ। अबू सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हु
उन जी जुदाई खे गवारा कयो कि ठीकु आहे इहा बि तव्हां वठो पर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी राह खां मूंखे न रोकियो, इहा माल मिल्कियत बि अव्हां जे हवाले। पर अबू सलमा तनहा अकेलो जेकॾहिं मदीने पहुतो त अबू सलमा कमाए वरितो। अबू सलमा रज़ी अल्लाह ताला निकितो हुयो, उहो बच्चो बि जेके अबू सलमा रज़ी अल्लाह ताला जा माइट हुया उन्हनि वरितो, उहा औरत जेका उन जा सहुरा हुया उन्हनि वापसि वरिती। सैयदना अबू सलमा अकेलो ई अकेलो इहे इन्हनि पहाड़नि जे अंदरां इहो जेको इलाइक़ो आहे तंहिं कंदो मदीने वञी पुॼे थो। पहिरियों मुहाजिर अल्लाह रब्बुल आलमीन जी राह में इहो थियो, उन जे लाइ वॾो अजर आहे रब्बुल आलमीन रखियो। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे लाइ कामयाबी रखी आहे जेके मुहाजिर बणिजी करे रब्बुल आलमीन जी राह में हिजरत कनि था। रब्बुल आलमीन वॾा एज़ाज़ ॾिना, रब्बुल आलमीन वॾे एज़ाज़नि सां नवाज़ियो। सैयदना अबू सलमा समूरियूं शयूं पंहिंजो माल मिल्कियत हर शइ छॾे करे उते मदीने पहुतो हुयो। थोरो गौर कयो इन नुक़्ते ते त मां इहा पंहिंजे माल जी कुर्बानी ॾियण जे लाइ तयारु थींदासीं, अहिलो हाल जी कुर्बानी ॾियण जे लाइ तयारु थींदासीं। मके जा माण्हू चवनि था त इहा जुदाई एतिरे क़दुरु हुई, एतिरे क़दुरु जो अबू सलमा खां उम्मे सलमा जॾहिं जुदा थी हुई त पूरो साल असां ॾिसंदा हुआसीं त अबू सलमा जी घरवारी मके जे घिटनि जे अंदरि निकिरी करे चरनि वांगुरु रोईंदी हुई त अबू सलमा खां मूंखे अव्हां जुदा कयो आहे, अबू सलमा खां मूंखे अव्हां तकलीफ़ ॾिनी आहे, मूंखे वञणु ॾियो आहे, मां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते वञी करे उन मदीने जे अंदरि रहां हा। उहा हिकिड़ो साल पूरो रोईंदी रहे थी, बच्चो अलॻि थो रोए, अबू सलमा मदीने जे घिटनि जे अंदरि थो रोए त मूंखां मके वारनि मुंहिंजी घरवारी खसी आहे, मके वारनि एॾो ज़ुल्म कयो, एतिरे क़दुरु अज़ियतूं ॾिनियूं। पर पैगंबर जा सहाबा पैगंबर जा पढ़ायल हुया, पैगंबर जा जर्नेल हुया, पैगंबर जा मुजाहिद हुया, पैगंबर सां वफ़ाऊं करण वारा, पोइ ते हटण वारा कोन हा, खाली नाले जा मुसलमान कोन हा। समूरियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे दीन खे पंहिंजे जीअ जे अंदरि जाइ ॾेई करे मुसलमान बणिजी करे मुजाहिद बणिजी करे फी सबीलिल्लाह निकिरी पिया हुआ ऐं मदीने जे अंदरि वञी पहुता हुया। अबू सलमा पहुतो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहा ज़िंदगी गुज़ारी मके जे अंदरि। अल्लाह रब्बुल आलमीन इन दारुन नदवा जी जेका पार्लियामेंट थी अल्लाह रब्बुल आलमीन बाख़बर करे छॾियो ऐं सैयदना अबू बकर रज़ी अल्लाह ताला जे बारे में ईंदो आहे त हिजरत खां 2 महीना अॻु में सैयदना अबू बकर रज़ी अल्लाह ताला पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी करे नबी जे सहाबा जूं हिजरतूं ॾिसी करे सैयदना अबू बकर रज़ी अल्लाह ताला 2 हिकिड़ियूं डाचियूं पाले रखियूं हुयूं जिन खे गाह बि ॾींदो हो ऐं चवंदो हो त इहे मूं हिजरत जे लाइ तयारु करे रखियूं। गाह बि ॾींदो हो ऐं ख़ुशि थींदो हो त जंहिं महिल रब जो अमर ईंदो, रब जो ऑर्डर ईंदो, इहे 2 डाचियूं मूं फी सबीलिल्लाह रब जी राह जे लाइ कढियूं आहिनि, इन्हनि खे गाह खाराए करे हथड़ो घुमाए करे उन सैयदना अबू बकर जी मोहबत खे ॾिसो। अञा हिजरत जो हुकुम कोन आयो आहे, पंहिंजो सामान तयारु करे रखियो अथसि त कंहिं महिल बि हुकुम आयो निकिरी वेंदुसि। सैयदना अबू बकर रज़ी अल्लाह ताला जंहिं महिल हुकुम नाज़िल थियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 27 सफ़र आहे, मंझंदि जो टाइम आहे। सैयदना अबू बकर रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे घर ॾांहुं आया पे, माण्हुनि ॿुधायो मुंहिंजे नंढड़नि ॿुधायो त बा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन टाइम ते कोन ईंदो आहे, छा मामिलो आहे, लॻे थो को ख़ासि मामिलो आहे, इन जे करे अचनि पिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहुता, सैयदना अबू बकर रज़ी अल्लाह ताला खां इजाज़त घुरियऊं, इजाज़त वठी करे घर जे अंदरि दाख़िल थिया। सैयदना अबू बकर रज़ी अल्लाह ताला खे ॿुधायो वियो अबू बकर बशारत अथई, ख़ुशख़बरी अथई, रब्बुल आलमीन जो अमर अची वियो आहे, रब्बुल आलमीन जो ऑर्डर अची वियो आहे। हाणे हिजरत जो सफ़र शुरू थिए थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा था चवनि, सैयदना अली रज़ी अल्लाह ताला मुस्लमान थी चुको हो। सैयदना अली रज़ी अल्लाह ताला खे चयो वियो, ओ अली रज़ी अल्लाह ताला राति तोखे हिकिड़ी कुर्बानी ॾियणी आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॻाल्हि ॿुधी करे सैयदना अली रज़ी अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह जा रसूल फिदाक अबी व उम्मी, कुर्बान वञे अव्हां जी ज़ात तां, हुकुम त कयो कहिड़ी कुर्बानी ॾियणी आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजे बिस्तरे ते राति तोखे गुज़ारणी आहे, छो त कुरैश वारनि मुंहिंजे क़त्ल जूं प्लानिंगूं ठाहे छॾियूं आहिनि ऐं मां मुहम्मद रसूलुल्लाह राति जे पेट में तां मके मां निकिरंदुसि। ॿुधायो अबाणा कख छॾण केॾा ॾुखिया आहिनि। जंहिं महिल इहे ॻाल्हियूं अचनि, पंहिंजो वतन छॾणु, पंहिंजा अबाणा कख छॾणु, मिट माइट छॾणु, पंहिंजा अबे अम्मा रिश्तेदारनि खे छॾणु केतिरे क़दुरु ॾुखियो हूंदो आहे। पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे एॾियूं जो तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं ऐं मदीने वारनि जी मुहबत जो यादि पे आई। उहे हथ ते हथ रखी करे बेअत करण वारा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे
साह जे लाइ, सिसियूं कुर्बान करण वारा, पैगंबर जे वजूद जी हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजा बच्चा कुहाइण वारा, पैगंबर खे उहे यादि पिया आया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अबू बकर राति जो निकिरंदासीं, ऐं राति जो निकिरण जो वक़्तु आयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम घरां निकिता, कुरैश घेरो कयो बीठा हुया। तारीख़ जे किताबनि में, सीरत जे किताबनि में अचे थो, अबू जहल इस्तिहज़ा करे, मज़ाक ऐं टोक करे छा थो चए, घर जे ॿाहिरां बीठो हुयो, ख़बर कान अथसि त हाणे घर जे अंदरि केरु आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम किथे आहे। घर जे ॿाहिरां बीही करे 12 अॻवान तयार थी करे उहे अचनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़त्ल जी साज़िश में लिकी करे वेठल आहिनि। हाणे इहा 27 सफ़र आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़तम करण जे लाइ इहे पहुता। अबू जहल चए थो, ॻाल्हि त ॿुधो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका ॻाल्हि करे थो, चए थो त दीन अहिड़ो आहे जो असां जंहिं महिल मरी वेंदासीं, हजूं मिटी थी वेंदासीं, वरी उथारिया वेंदासीं, रब जे आॾो पेश थींदासीं, वरी पाण में इहे मज़ाक़ूं इस्तिहज़ा दीन ते जंहिं महिल इहे ॻाल्हियूं कनि पिया, वरी वॾे तकब्बुर सां गुरूर सां चवनि था अॼु हिन जो मामिलो तमामु थी वेंदो, हिन जो दीन ख़तमु थी वेंदो, हिन खे ख़तमु कयो वेंदो। पर जंहिं महिल पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम घरां निकिरनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी आयत तिलावत कंदे निकिरनि था, वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दा फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। रब्बुल आलमीन फरमायो त मूं अव्हां जे उन्हनि जे अॻियां, उन्हनि जे पुठियां ऐं उन्हनि ते अहिड़ी ओट नाज़िल फरमाए छॾी, अहिड़ी ओट विझी छॾी जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे साम्हूं निकितो, फहुम ला युबसिरून, उन्हनि जी बसारत हुई ई कान, ॾिसी कोन सघिया, उन्हनि खे ख़बर ई न पई। जंहिं महिल पैगंबर जे दीन जो परवानो थींदे रब्बुल आलमीन तुंहिंजो मुंहिंजूं मददूं बि ईअं कंदो। रब्बुल आलमीन उन्हनि माण्हुनि जूं मददूं बि ईअं कंदो आहे जेके माण्हू चवंदा आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन असांजो रब आहे। इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति allती कुंतुम तुअदून। जेके माण्हू चवनि था रब अल्लाह रब्बुल आलमीन असांजो ख़ालिक आहे, मालिक आहे, हर मामले जे अंदरि रब्बुल आलमीन सां वफ़ाऊं कनि था, रब जे तौहीद जे लाइ मरण मिटजण जे लाइ तयार थी था वञनि, पंहिंजूं सिसियूं कुर्बान करण जे लाइ तयार थी था वञनि, उन्हनि माण्हुनि जे लाइ रब्बुल आलमीन फरमाए थो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, मलाइक नाज़िल थींदा आहिनि उन्हनि जे मथां, उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ। अल्ला तख़ाफू वला तहज़नू, उन्हनि खे को बि डपु कोन थींदो, गमगीन कॾहिं कोन थींदा। हा, अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन जे लाइ कुझु कुर्बानी ॾेई वञ, कुझु करे वञ जो रब्बुल आलमीन तोखे कामयाब माण्हुनि जे लिस्ट जे अंदरि लिखे। अल्लाह रब्बुल आलमीन इहा आयत नाज़िल फरमाई, वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दा फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। असां उन्हनि जे अॻियां पुठियां अहिड़ी ओट नाज़िल फरमाए छॾी जो अंधा थी चुका हुया, ॾिसी कोन सघिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम निकिता, अबू बकर रज़ियल्लाहु ताला साण आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु निकिरी करे गारे सोर जे अंदरि पहुचनि था। गारे सोर में पहुता, वाक़ियो वॾो मशहूर आहे, ॿुधंदा बि हूंदव। बुनियादी ॻाल्हि छा आहे, लक़द कान फी क़ससिहिम इबरतुल लिउलिल अलबाब। रब्बुल आलमीन फरमाए थो हिननि कहाणियुनि जे अंदरि, हिननि किस्सनि जे अंदरि, पैगंबर जे ॻाल्हियुनि जे अंदरि उलिल अलबाब, अकुल रखण वारनि जे लाइ, ज़मीर ऐं फ़हम रखण वारनि जे लाइ वॾियूं निशानियूं मौजूदु आहिनि। इन्हनि निशाननि खे यादि ध्यानी कराइण जे लाइ, तज़किरो करण जे लाइ बार बार अव्हां ॿुधंदा हूंदव। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन मके जी वरी ऊंची वॾी पहाड़ी ते पहुचनि था। गारे सोर जे अंदरि सैयदना अबू बकर रज़ियल्लाहु ताला गॾु आहे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उते 3 रातियूं गुज़ारियूं। घणियूं? 3 रातियूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम गारे सोर जे अंदरि गुज़ारिनि था। ॿुधायो गार जी राति कीअं हूंदी आहे, ॿुधायो त सही। अल्लाह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं महिल निकिता पे, बार बार पोइते ॾिसी करे, काबतुल्लाह ॾांहुं ॾिसी करे, मके ॾांहुं ॾिसी करे छा पिया चवनि, मक्का ओ काबतुल्लाह तुंहिंजी जुदाई वॾो सदमो आहे, पर छा कयां, इन कुरैश वारनि एतिरे क़दर तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि, एतिरियूं तकलीफ़ूं जो हाणे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे निकिरे पियो। जेकॾहिं कुरैश वारा न कढनि हा, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं कोन निकिरे हा। काबतुल्लाह जी मोहब्बत हुई, इन मके जी मोहब्बत हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 3 रातियूं उते गारे सोर जे अंदरि गुज़ारियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु सैयदना अबू बकर जो गुलाम आमिर बिन फुहैरा रज़ियल्लाहु ताला जेको गुलाम हुयो, सैयदना अबू बकर जो बकरियूं चारींदो हुयो। सॼो ॾींहुं तारीख़ जे अंदरि, किताबनि जे अंदरि लिखियल आहे, तारीख़ जे सीरत जे किताबनि जे अंदरि सैयदना आमिर बिन फुहैरा रज़ियल्लाहु ताला उन्हनि जायुनि तां बकरियूं गुज़ारींदो हुयो जितां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अबू बकर रज़ियल्लाहु ताला गुज़री विया हुया। छाजे लाइ? त मथां किथे पेर बची न वञनि, किथे मके जा काफ़र मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां पहुची न वञनि। इहे बकरियूं चारण वारा बि केतिरे क़दर परवाना हुया,
ये बकरियूं चारण वारा बि केतिरे क़दर पैगंबर जा मुहाफ़िज़ थी करे उभरिया, केतिरे क़दर रब्बुल आलमीन हिफ़ाज़त कई। बकरियूं उते चारे करे जंहिंमहिल शाम जो टाइम थींदो हो उन गार वटि पुॼंदो हो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं सैयदना अबू बकर रज़ियल्लाहु ताला खे खीर प्यारे करे वापसि मोटंदो हुयो। ऐं सैयदना अबू बकर जो पुट सैयदना अब्दुल्लाह बिन अबी बकर रज़ियल्लाहु ताला जेको मके जे नौजवाननि मां हिकिड़ो नौजवान हुयो, उहो बि राति जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि गुज़ारींदो हुयो। ॾींहं जो मके में, राति जो गार में, मके में जेके ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, जेके मामला थींदा हुया, सैयदना अब्दुल्लाह बिन अबी बकर रज़ियल्लाहु ताला अची करे गार जे अंदरि ॿुधाईंदा हुआ। 3 ॾिहाड़ा गार जे अंदरि गुज़रिया, हत्ता के कुरैश ने गार जी उन्ने ओट ते बि पहुता, उन्ने दरवाज़े ते बि पहुता, उन्ने जाइ ते बि पहुता जितां दाख़िला थींदी आहे गार जे अंदरि, उते बि पहुची चुका हुया। सैयदना अबू बकर रज़ियल्लाहु ताला खे फिक्र थियो। सही बुखारी जे अंदरि ईंदो आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवण लॻा, अल्लाह जा रसूल जेकॾहिं इहे काफ़र थोरो हेठि थी करे ॾिसनि त पाण खे त ॾिसी वेंदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मा ज़न्नुक या अबा बकरिन, मा ज़न्नुक या अबा बकरिन बिइस्नैनि अल्लाहु सालिसुहुमा। उन्हनि माण्हुनि जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे जेके ॿ ॼणा हुजनि, टियों रब्बुल आलमीन उन्हनि जो मददगार हुजे। रब्बुल आलमीन जी मदद ग़ालिब थींदी आहे, इहे ॾिसी कोन सघंदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहा ॻाल्हि फरमाई, ग़ार मां निकिता। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम प्यारा पैगंबर सैयदना अबू बकर सां गॾु अब्दुल्लाह बिन उरैकित लेसी जेको कुरैश जे दीन ते हुयो, उन सां मामलो तय थी चुको हुयो। 2 दाचूं खणी करे अबू बकर रज़ियल्लाहु ताला जो इहो इलाइक़े खे सुञाणींदो हुयो, रस्तनि जो वॾो ॼाणू हूंदो हो। इन करे इन खे मुक़ररु कयो त तोखे हेतिरा पैसा ॾींदासीं, असांखे मदीने पुॼाए ईंदे। अब्दुल्लाह बिन उरैकित लेसी उहो वाइदे ते पूरो लहे थो, उहे दाचूं काहे करे उते पुॼे थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु सैयदना अबू बकर रज़ियल्लाहु ताला ऐं आमिर बिन फुहैरा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबी अबू बकर रज़ियल्लाहु ताला जो गुलाम, इहे 4 माण्हू हिजरत जे लाइ निकिरनि था। मके मां निकिरी करे मदीने ॾांहुं रवाना थिया। मके खां 130 किलोमीटर ते जमल पहुचनि था। उम्मे माबद जी हिकिड़ी झूपड़ी आई, वाक़ियो मशहूर आहे। उम्मे माबद उहा ख़ातून, उहा औरत वॾी सखा जे अंदरि मशहूर हूंदी हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे झूपड़ी जे अंदरि जंहिं महिल पहुता, बकरियूं कोन हुयूं, घर वारो कोन हुयो, बकरियूं चारण जे लाइ निकितल हुयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहुता, थोड़ी बुख लॻल हुई, उञ लॻल हुई, सफ़र जो मामलो हुयो, सफ़र जूं मंज़िलूं हुयूं, थकावट हुई। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अमड़ घर जे अंदरि का शइ आहे, का बकरी मौजूद आहे? उहा अमड़ चए थी, हा हिकिड़ी मौजूद आहे जेका इंतहाई सुस्त ऐं काहिल थी चुकी आहे, इंतहाई कमज़ोर थी चुकी आहे, जेका बकरियुनि सां गॾु चरण बकाम थी वञे। हिकिड़ी कुंड जे अंदरि पियल आहे, हू फलाणी बकरी आहे। पैगंबर फरमायो, ॾुही वठां? उहा अम्मा चए थी, ए बच्चा, जेकॾहिं तुंहिंजे अंदरि तोखे इजाज़त आहे, जेकॾहिं ॾुही सघीस ॾुही वठीस। अल्लाह रब्बुल आलमीन जेकॾहिं तोखे सघ ॾिनी आहे, इन बकरी खे ॾुहण जी बांझ थी चुकी आहे, पोड़ी थी चुकी आहे, कमज़ोर थी चुकी आहे, बीमार आहे, रेवड़ खां पोइ ते थी चुकी आहे, उन वलर खां पोइ ते थी चुकी आहे, उन खे तूं छा ॾुहंदे? कुर्बान वञा, जेकॾहिं ॾुही सघीं त ॾुही अचीस। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिया हिकिड़ो थांव खयूं उम्मे माबद जे झूपड़ी मां। उहो थांव इंतहाई एतिरे क़दर हुयो जो हिकिड़ी जमात खे काफ़ी थी वञे, हिकिड़े वलर खे काफ़ी थी वञे। एतिरा माण्हू जेकॾहिं हुजनि त उन बर्तन मां, उन थांव मां पी वठनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिया बकरी जे थणनि खे साफ़ करे, अल्लाह जो नालो वठी करे, रब्बुल आलमीन खां बरकत जूं दुआऊं करे बकरी जे थण में हथ विझनि था। उहा कमज़ोर बकरी, बीमार बकरी, वलर खां पोइ ते रहियल बकरी, थणनि मां खीर जारी थी पियो आहे। सुभान अल्लाह, रब्बुल आलमीन जी कुदरत आहे। पैगंबर जा हथड़ा जे मल लॻा, उन बकरी खे बि ख़बर हुई ऐं मदीने जे अंदरि इहो आवाज़ गूंजो पिए त उन बकरी खां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुछा कयो, जंहिंखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाक हथड़ा लॻी चुका आहिनि। हा, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे हथड़ा हुया। खीर जारी छो, थांव भरिजी वियो। उम्मे माबद खे प्यारीनि था। पहिरीं घर वारनि जो हक़ हूंदो आहे। घर वार उम्मे माबद खे प्यारे करे चवनि था, जीजल तो पे चयो खीर कोन्हे, बकरी बीमार आहे, रेवड़ खां पोइ ते आहे, ही कमज़ोर थी चुकी आहे, पहिरीं खीर पी। रब्बुल आलमीन तोखे नेमत अता कई आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो नौजवान तुंहिंजे नज़रनि जे अॻियां गुज़रियो आहे, इन खां वरी नेमत बि छा थी सघे? खीर प्यारे करे सैयदना अबू बकर खे प्यारीनि था, ॿियनि साथियुनि खे प्यारे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बिस्मिल्लाह करे खीर पियनि था। उहो खीर पी करे जंहिं महिल
थां छॾीनि था ओतिरो ई ओतिरो खीर मौजूदु हुयो। उम्मे माबद चए थी जंहिं महिल मुंहिंजो घर वारो आयो परेशान थी वियो, बकरियूं घर जे अंदरि कोन हन, को छोकिरो कोन्हे, को ॿार कोन्हे, को ग़ुलाम घर जे अंदरि मौजूदु कोन्हे, का झूपड़ी वेझी कान्हे, इहो खीर तो आंदो किथां? उम्मे माबद वॾा फज़ाइल बयान कयां ही तोखे छा ॿुधायां त अॼु घर जे अंदरि कहिड़ा महिमान आया, तोखे कहिड़ी ख़बर त कहिड़ा नौजवान आया हा। अॼु वॾा इंतहाई हसीनो जमील नौजवान आया हा, एतिरे क़दर हसीन हुया जिन जे चेहरनि खे ॾिसी करे जो ही बकरी हुई, कमज़ोर बकरी हुई, हथड़ा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लॻा, खीर जारी थी चुको हुयो। उम्मे माबद जेका हुई अबू माबद खे ख़बर पइजी वई, लॻे थो इहो उहो ई नौजवान आहे जंहिंजी क़दर कुरैश वारनि कोन कई, मके मां कढे छॾी। अबू माबद खे बि ख़बर पइजी वई ऐं अबू माबद चए थो जेकॾहिं मूंखे ख़बर पई हा, मूंखे साथ ॾिनो, सघ ॾिनी, अलाह रब्बुल आलमीन ताक़त ॾिनी, उन्हनि नौजवाननि सां गॾु उन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मदीने जो सफ़र मां बि तां शुरू कयां। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत हुई, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़मत हुई। इहे 4 माण्हू 8 रबीउल अव्वल ते कुबा जे अंदरि पहुचनि था। मस्जिद कुबा जेका आहे उन जाइ ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 10 ॾिहाड़ा क़याम कयो। कुबा जे अंदरि मस्जिद जो बुनियाद विधऊं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी जेके मदीने जे अंदरि हूंदा हुया, हर रोज़ सुबुह जो निकिरी ईंदा हा, घरनि मां हथियारनि खे सिंगारे करे, नंढड़ियूं नंढड़ियूं छोकिरियूं, नंढड़ा नंढड़ा बालक वठी करे पैगंबर जे इस्तक़बाल जे लाइ वॾा तराना चवंदा हा, तला अल बद्रु अलैना मिन सनयातिल वदा वजब शुक्र अलैना मा दआ लिल्लाहि दा। मदीने वारनि जा नसीब ॾिसो, मदीने वारनि जी मोहब्बत ॾिसो। हाय मदीने वारो, अव्हां जा वॾा खुश नसीब आहियो जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां ॾे हली आया। पैगंबर हली अचनि वॾी ॻाल्हि हूंदी आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं महिल ज़ुहूर थियो कुबा जे अंदरि, हिकिड़ो यहूदी हिकिड़ी पहाड़ जी चोटी ते हुयो, परे खां ॾिठई कुझु माण्हू अचनि पिया, वञी करे वॾे आवाज़ सां ऐलान थो करे, मदीने वारो ॿाहिरि निकिरो, अव्हांजा नसीब खुली चुका आहिनि, अव्हांजा भाग खुली चुका आहिनि। जंहिं माण्हू जे इंतज़ार में अव्हां घड़ियूं कटियूं रोज़ निकिरी करे रस्तनि ते बीहंदा हुयो, उहो माण्हू मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु अव्हांजे अंगण ते अची चुको आहे। मदीने जा बासी निकिता, एतिरा ख़ुशि, एतिरा बाग बहार जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कुबा जे अंदरि 10 ॾिहाड़ा क़याम कयो। मस्जिद कुबा ठाहियूं, मदीने वारनि ॾांहुं पैगाम मोकिलियूं त असीं अची पहुतासीं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बनु नजार जे अंदरि उन कबीले जे अंदरि पहुचनि था। कबीले वारा को उछड़ी खे, को ॾाची खे हुतां महार में हथ विझे, को हुतां महार में हथ विझे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा जेके सफ़ीर करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दीन जा दाई ऐं मुबल्लिग करे मोकिलिया हा। कंहिं महिल मुसअब बिन उमैर उथे, कंहिं महिल उसैद बिन हुज़ैर उथे, कंहिं महिल असद बिन ज़रारा रज़ियल्लाहु ताला उथे, ऐं थी करे कंहिं महिल ॾाची जी महार मां पकड़े थो, झले करे चए थो, अलाह जा रसूल अॼु मुंहिंजे अंगण ते अचो, मुंहिंजा नसीब खुलनि, अॼु असां ॾे अचो, अॼु असांजे घर ॾे अचो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ॾाची खे छॾियो, ही रब जे हुक्म सां हलंदी आहे, रब जे अमर सां हलंदी आहे। ॾाची हली हुई, हलंदे हलंदे अबू अयूब रज़ियल्लाहु ताला अंसारी सहाबी आहे, उन जे घर जे अॻियां वेहे थी। सैयदना अयूब रज़ियल्लाहु ताला ख़ुशी मां छा कयो, जंहिं महिल ॾाची वेठी, पैगंबर लथा, लहण साण कजावे खे कुल्हो ॾेई करे उतां निकिरे थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे सहाबा चवनि था, अलाह जा रसूल असांजे घर हलो क़याम कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इहो माण्हू जेको कजाओ खयो थो वञे, इन जे घर अॼु क़याम थींदो। अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला केॾा खुश नसीब सहाबा हुया, मदीने जो सफ़र केॾो हुयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिजरत छा हुई, पैगंबर जा सहाबा केतिरे क़दर मोहब्बत कंदा हुया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम केतिरे क़दर मुहाजिरीन खे अंसारीन खे ख़ुशि ख़बरियूं ॾिनियूं। ऐं इहे मदीने वारा माण्हू चंद ॾिहाड़नि में पैगंबर जा दाई, पैगंबर जा मुहाफ़िज़, पैगंबर जा मुजाहिद थी करे इस्लाम जे लाइ तलवारूं खणी करे ॿाहिरि निकिता हुया, पंहिंजा बच्चा कुहायूं, घर बार कुर्बान कयूं। उन ॾिहाड़नि जे अंदरि मदीनो कोन हूंदो हुयो, यसरब सॾिबो हो। मदीने जे अंदरि हिकिड़े बुखार हूंदो हो, वबा हूंदी हुई, तमामु मौसम ख़राब हूंदो हो। सैयदना अबू बकर रज़ियल्लाहु ताला बीमार थी विया, सैयदना बिलाल रज़ियल्लाहु ताला बीमार थी विया। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हली करे अचनि था, अलाह जा रसूल हाणे दुआ कयो मदीने जे लाइ, हाणे मदीने में पहुता आहियूं। पोइ पैगंबर हथड़ा खयां हा, ए मुंहिंजा रब, जीअं मक्को असांजे लाइ महबूब हुयो, ईअं असांजे लाइ मदीने खे बि महबूब करे छॾ। ऐं मदीने जूं जेके वबाऊं आहिनि, बुखार आहिनि, हिन जा जेके मर्ज़ आहिनि, उहे कढे करे ॿिए पासे फिटो कर। मदीनो पोइ
सहाबा जे दिलनि जे अंदरि ईअं महबूब थी वियो जीअं मको महबूब हूंदो हो, जीअं मके जे लाइ मुहबत हुई ईअं मदीने जे लाइ मुहबत हुई। जीअं सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला फरमाए थी त पैगंबर इहे दुआऊं कयूं, पोइ मदीनो असांजे लाइ वॾो महबूब थी चुको हुयो, मदीने जे अंदरां वबाऊं ख़तम थी चुकियूं हुयूं, पोइ अलॻि क़िस्म जूं फिज़ाऊं हलंदियूं हुयूं, पोइ मदीनो बणिजी वियो, यसरब मां नालो निकिरी करे मदीनतुर रसूल बणिजी वियो, जेको मदीनो अॼु बि मौजूदु आहे। ऐं सभिनी ॾिठो हूंदो उहो मदीनो आहे। मदीने वारनि क़बूल कयो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम खे, पैगंबर जे दीन खे। कुझु ॾिहाड़नि में मक्को फतह थियो, पैगंबर वापसि आया, इहे कुरैश जा माण्हू मुस्लमान थिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आम मुनादी कई, ला तस्रीब अलैकुमुल यौम, अवां ते का मयार कान्हे, का पकड़ कान्हे, का जंग कान्हे। समूरा जेकॾहिं हरम में वञी था सघो हरम में वञो, अमुन अमान आहे। मुहम्मद रसूलुल्लाह अवां सां जंग कोन कंदो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा हिजरत नबवी हुई। केतिरे क़दर तकलीफ़ूं आयूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा उन खां पोइ ॻाल्हियूं पुछंदा हुया, अल्लाह जा रसूल हिजरत छा आहे? अयुल ईमान अफ़ज़ल, हिजरत कहिड़ी आहे? ईमान अफ़ज़ल कहिड़ो आहे? ईमान भलो कहिड़ो आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े अराबी खे ॿुधायो, मजमउ ज़वाइद जे अंदरि इहा रिवायत मौजूदु आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधाइनि था त अल हिजरा, ईमान भलो उहो आहे जंहिंमें हिजरत थिए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछियो वियो, हिजरत कहिड़े पासे, कंहिं क़ौम ॾांहुं, कंहिं इलाइक़े ॾांहुं, कंहिं कबीले ॾांहुं का मख़सूस आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, न कंहिं कबीले ॾांहुं, कंहिं इलाइक़े ॾांहुं, कंहिं जमात ॾांहुं हिजरत मख़सूस कान्हे। पर जेकॾहिं तूं अल्लाह जे दीन जे लाइ हिजरत करीं, जेकॾहिं दारुल कुफ्र खे छॾे दारुल इस्लाम जे अंदरि वञणो हुजे त हलियो वञा। दारुल कुफ्र खे छॾे करे बच्चा पोइ ते रहाइणा पवनी, मिल्कियतूं पोइ ते क़ुर्बान करणियूं पवनी, पंहिंजूं मिल्कियतूं क़ुर्बान करे दारुल कुफ्र खे छॾे दारुल इस्लाम जे अंदरि पहुचजां। ऐं हिकिड़ी ॿी हिजरत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उहा कहिड़ी हिजरत आहे? जेकॾहिं असां ईअं नथा करे सघूं, इहा हिजरत असां नथा करे सघूं, हिकिड़ी ॿी हिजरत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हदीस जे अंदरि ॿुधाई आहे। उहा कहिड़ी हिजरत आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल हिजरतु मिनस्सू, हिजरत जेका आहे गुनाहनि खां हिजरत करे वञणु, बुराइनि खां हिजरत करे वञणु, मतिलबु बुराई खे छॾणु, बुराई खां परे रहणु, इहा बि हिकिड़ी हिजरत आहे। तव्हां बुराइनि खे छॾियो, जेके बुरायूं आहिनि उन्हनि खे छॾे करे भलाइनि ते ज़िंदगी गुज़ारींदो। अल्लाह रब्बुल आलमीन अव्हां जे लाइ वॾियूं इनायतूं, वॾियूं ख़ुशख़बरियूं रखियूं आहिनि त रब्बुल आलमीन मूंखे अव्हां खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत खे सम्झणु, पैगंबर जी हयाती खे सम्झणु, उन मां सबक़ वठण जी तौफ़ीक़ अता फरमाए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका हिजरत आहे, पैगंबर जी मक्की ज़िंदगी हुजे, मदनी ज़िंदगी हुजे, लम्हो लम्हो, मिंट मिंट, हिकिड़ी घड़ी, हिकिड़ो वक़्तु क़ीमती आहे। उनखे पढ़ंदो ईमान जे अंदरि ताज़गी पैदा थी। उनखे पढ़ंदो, पैगंबर जे सहाबा जी सीरत खे पढ़ंदो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुजाहिदनि जी सीरत खे पढ़ंदो, पैगंबर जे परवाननि जे ज़िंदगियुनि खे पढ़ंदो, अव्हांजे ईमान जे अंदरि ताज़गी पैदा थींदी हूंदी। अख़बार मिली वञे, थी सघे पढ़ंदा हुजूं, रिसालो मिली वञे, थी सघे पढ़ंदा हुजूं, को गाइड मिली वञे, थी सघे पढ़ंदा हुजूं। जेकॾहिं इंग्लिश बुक आहे खणी करे मुतालियो कंदा आहियूं त छा लिखियलु आहे, नौजवाननि खे पढ़ाईंदा आहियूं। डाइजेस्ट को हुजे जंहिंमें बेहूदा कहाणियूं हुजनि, उहो मिली वञे, पढ़ंदा आहियूं, पर कॾहिं कोन पढ़ियोसीं। रब्बुल आलमीन जो क़ुरान कोन पढ़ियोसीं, पैगंबर जा फरामीन कोन पढ़ियासीं, पैगंबर जी ज़िंदगी कोन पढ़ीसीं, त पैगंबर हिन दीन जे लाइ केतिरियूं तकलीफ़ूं सचियूं आज़ान अची चुकी आहे। रब्बुल आलमीन कंदो आहे, रब्बुल आलमीन मूंखे अव्हां खे पैगंबर जी हयाती खे सम्झणु, उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिन दीन ते डटजी करे मरण मिटजण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन जेसीं ताईं जहिड़ो रखे, ईमान ते रखे, मौत अचे, कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अव्हां खे नसीब फरमाए। रब्बुल आलमीन खां जेको ॿुधो, रब्बुल आलमीन कंदो आहे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।